फ़हीमाली जीअं ज़िंदगीअ में हिकु सुठो ख़ूबसूरत हसीन रहणु चाहे थो न त सभिनीनि सां सुठे तरीक़े पेश अचिजे। हाज़िर इंशाअल्लाह। जेको इंसान सुठे तरीक़े पेश ईंदो आहे अॻिलनि इंसाननि जी दिलि में मोहबत विझंदो आहे। छा? बिल्कुलु सही। मोहबत विझंदो आहे। रब साईं बि उन इंसान खे पसंदि कंदो आहे जेको पंहिंजी ज़बान ते मिठास थो रखे। कंहिंखे पसंदि कंदो आहे? जेको पंहिंजी ज़बान ते मिठास थो रखे। जो पंहिंजी ज़बान ते मिठास। रब ज़ुल जलाल वल इकराम रब या रब्बी या रब्बी। रब सां मोहबत करणु ते न त अल्लाह खे या रब्बी जे नाले सां पुकारींदो कर। बेशक जेको इंसान रब खे चवे या रब्बी, खुदा जो कसम उन इंसान खे अल्लाह 2 चकर जो आवाज़ ॾींदो आहे। बेशक थोरो सुभान अल्लाह त चओ। सुभान अल्लाह। रब जी ज़ात सां कर प्यार, अल्लाह जी ज़ात व बरकात सां कर मोहब्बत। ज़िंदगी कॾहिं बि ॾुखनि ऐं तकलीफ़नि में न ईंदी अथई। तू रब जो थी त ॾिस कीअं थो करई अल्लाह जी रहमत। जेको इंसान हर वक़्तु अल्लाह जी तस्बीह कंदो, सुभान अल्लाह व बिहम्दि सुभान अल्लाह अज़ीम, खुदा जो कसम रब ज़ुल जलाल वल इकराम जी उन इंसान जे मथां रहमत वसंदी आहे। रब सां मोहबत कंदे अल्लाह जी ज़ात व बरकात न छॾींदी अथई। रब तो चवे त तूं मूंखे यादि कर, मां तोखे यादि कयां। सुभान अल्लाह त चओ। सुभान अल्लाह। रब जी ज़ात चवे तूं मूंखे यादि कर त ॾिस मां कीअं थो कयां यादि। अल्लाह सां कर मोहब्बत, रब करई तोसां मोहब्बत। सुभान अल्लाह। बेशक सुभान अल्लाह। अल्लाह अहिड़नि इंसाननि सां मोहब्बत कंदो आहे। हर कंहिं सां मोहब्बत कर तूं, रब तोसां मोहब्बत कंदई। जज़ाकल्लाह ख़ैर। मा सलाम।